कलंदर अली जा बात कलंदर दमादम मस्त कलंदर अली जा पहला नंबर दमादम मस्त कलंदर दीवाना प्यार के दीवाना दीवाना हो दीवाना प्यार का हूँ मैं दीवाना दीवाना हो दीवाना प्यार का हूँ मैं दीवाना मेहरबान कदरदान न हो हैरान और परेशान आप सबकी जान आ गया है आपकी खिदमत में आपका अपना और सुनारे जो जनाब आपने फनकार बहुत देखे होंगे बल्कि मैं सिंधी में बोलता हूँ क्योंकि हमारे पास फनकार भी सिंधी है जी हाँ तो फनकार खोड़ सारा ॾिठा पर अॼु जेको फनकार असां सां गॾु मौजूदु आहे उहो कंहिं बि तारीफ़ जो मोहताज न आहे छो त कॾहिं हुनजो कंहिं तारीफ़ करायो ई न आहे इन जे करे अॼु जेको फनकार असां सां मौजूदु आहे उहो गाना घणा ॻाईंदो आहे 2 4 6 या 8 ऐं हिन गाने जो रेट आहे जी हाँ उन गाने जो रेट आहे फ़ी गानो 5 रुपया हिन महांगे जे दौर में हेॾो सस्तो फनकार तव्हां न ॾिठो हूंदो न ॿुधो हूंदो त अॼु बिना देरि जे तव्हांखे उहो हुन फनकार सां मिलायां थो जंहिं फनकार खे तव्हां अक्सर पंहिंजो वीडियोज़ में ॾिठो हूंदो मोबाइलनि में ॾिठो हूंदो कुझु जेके सॉन्ग्स आहिनि से वायरल बि थिया आहिनि जी नाज़रीन ही फनकार आहे जंहिंजो आउं तारीफ़ तव्हां सां कराइण वारो हुयसि ऐं जीअं मूं तव्हांखे चयो त हिन जी का बि तारीफ़ जी ज़रूरत न आहे छो त हीउ हिकिड़ो पाण शाहकार आहे हीउ नंढड़ी उमिरि में पैसा कमाईंदो आहे 5 रुपया गानो खपाईंदो आहे ऐं उहो गानो 5 रुपया खपाए 100 रुपया पूरो करे पोइ वञी पंहिंजी जीजल अमड़ खे उहो 100 रुपया ॾींदो आहे हा न अच्छा नालो छा अथई वाहिद वाहिद पालारी त तव्हां असांखे पहिरियों ॻाल्हि कहिड़ो ॿुधाईंदा असांजे नाज़रीन खे खाने तो मुख्य ब्यो ओ बजो कमजो बो खाने तो मुख्य ब्यो दीवाना ही दीवाना प्यार के दीवाना दीवाना हो दीवाना प्यार का हूँ मैं दीवाना दीवाना हो दीवाना प्यार का हूँ मैं दीवाना या टन टन छा जो खत्म थियो अच्छा ॿियो गानो ॿुधाए भला पाया बोस की जा जोड़ा पाया बोस की जा जोड़ा माला किन वारो दीवा में मुझो प्यारो की कदासी रो प्यारो पाया बोस की जा जोड़ा पाया बोस की जा टन यो टन वारो जेको म्यूज़िक आहे इन म्यूज़िक जो मक़सदु आहे त गानो ख़तम अच्छा टियों गानो पामत काई कावरवा मुझे कदी किन जाने का ओ नम मानो कदरवा पालर की वे कावरवा का कमर मावती इतला इबिया कौन कलावेदा यदि इधर किलिया अरे जब मजा हो रमुके इधर दिल हाँ शुरू ढोल बजाना शुरू करो आ गया शुरू मुबारी दो तो वापस मुबारी कलंदर लाल कलंदर अली जा बात कलंदर दमादम मस्त कलंदर अली जा पहला नंबर दमादम मस्त कलंदर टंग टंग जी नाज़रीन टंग जो मक़सदु तव्हां ॿुधो अभी बि असांजो हीउ नंढो फनकार जेको हिन वक़्तु ताईं घणा कमाए चुको आहे इहे बि असांखे न बल्कि तव्हांखे ॿुधायूं था हिन वक़्तु ताईं 60 रुपया कमाए चुको आहे 10 20 30 40 50 60 ऐं हिन जो चवणु आहे त 100 रुपया पूरो करे पोइ वञी अम्मा खे ॾींदुसि सो हाणे तव्हांखे 100 रुपया पूरो करिणो आहे उन लाइ चंदो वधो करियूं था अॼु जुमेरात बि आहे मसलो कोन्हे ठीकु आहे सो हे खीसे में रख त नाज़रीन हाणे वधीक तव्हांखे परेशान कोन था कयूं हीउ नंढिड़ो फनकार तव्हां ॿुधो यकीननि तव्हांखे पसंदि आयो हूंदो अगरि पसंदि आयो हुजे त पंहिंजे कमेंट्स में पंहिंजा कमेंट्स ज़रूरु लिखिजो पंहिंजे छा चवंदा आहिनि असांजे मोबाइल खे यार असांजी त बोलती चेंज थी वई आहे यार हेॾो वॾो फनकार असांजे साम्हूं आयो असांखे कुझु सम्झ में कोन पियो अचे ऐं त नाज़रीन असांजे चवण जो मक़सदु हो त असांजे चैनल खे सब्सक्राइब कजो ऐं बेल जे बटन खे दॿाइजो ऐं अगरि असांजो वीडियो वाक़ई सुठो लॻो आहे त पंहिंजा कमेंट्स ज़रूरु ॾिजो ऐं शेयर ज़रूरु कजो थैंक यू